नेक्स्ट बे मुझी वारी आहे हाणे शाम खां वठी वेठो आहे ॾेखारण त ॾे न ॿिया बि कमकार आहिनि आ छा थियो थी साईं तकलीफ़ वॾी आहे ॿुधाए नथो सघां ओइली रे पियो छा थी ॿुधाए नथो सघां चङो न ॿुधाए नालो छा थी राजा नालो राजा उमिरि 20 साल ओइली रे 20 सालनि जो त नथो लॻे कुझु खाईंदो पींदो आहे असां साईं थोड़ा कंजूस टाइप माण्हू आहियूं कंजूस टाइप त आयो मूंखे तुंहिंजे बाडीअ मां नज़र अचे थो त वाकई तूं कंजूस आहीं हाणे ॻाल्हि ॿुध शादी थियल थी न साईं शादी नथी थियल ॻोल्हा में आहियां ओ ॻोल्हा में के थो ॻोल्हे मिड़ई आहिनि कुंड पासे के माण्हू अल्लाह साईं ऐं तूं के थो ॻोल्हे इहे ॻाल्हियूं न कर त कोई ॿुधी न वठई तूं पाण मूंखे छोकिरी थो लॻे न साईं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर आहिनि माण्हू ॻोल्हा में आहिनि हा चङो अलाह साईं तुंहिंजी सदाई सड़ाई कंदो अच्छा भला ॿियो ॿुध भला केतिरा कंजूस आहियो तव्हां असां साईं थोड़ा कंजूस टाइप ईअं आहियूं माण्हू जो ॿोड़ में मख किरंदी आहे त हीअं कढी करे ॾाढी चूसे ॿोड़ राति लाइ रखंदा आहियूं मख खाई वेंदा आहियूं ओइली रे ओ अलाह साईं हेड़ो कंजूस बि पिया आहिनि त मंझंदि जे लाइ माना तव्हांजे करे तव्हांजे ॿोड़ में मख किरी पए त मंझंदि जी मानी सभु घर जा भाती तव्हां उन मख सां खाईंदा आहियो ॿोड़ राति जे लाइ रखंदा आहियो राति जो खाईंदा आहियूं छा थी वियो डॉक्टर साहब ओ डॉक्टर साहब डॉक्टर साहब ॾिस त सही न मांखे मां एॾो ख़र्च करे पैसा भरे फार्म जा पैसा ॾिना ॾिस त सही न तोखे छा थी वियो मरीज़ त मां आहियां डॉक्टर साहब वे त तोखे बि मां ॾिसां थो पानी पी डॉक्टर साहब पानी पी ॻाल्हि ॿुध जी खंघ हा खंघे तो त लुॾे हथो हा साईं ॾाढो लुॾां थो हा भला ॿुध तड़ु करे तो त आलो थी तो वञे हा भला ॿुध जेॾी महिल सुम्हे तो तारा पटिजी था वञनि बसि अब हाणे तुंहिंजा ॾींहं पूरा आहिनि अलाह ख़ैर कंदो तोखे दवा जी न दुआ जी ज़रूरत आहे इहो मखियूं खाइण छॾे ॾे मखीअ मुआंडा तुंहिंजी मख वांगुरु थी वियो आहे सन्हड़ो कुझु खाओ पीओ डॉक्टर साहब मां जो एॾो ख़र्च करे आयो फार्म जी फीस कुझु मूंखे ॾे त सही न दुआ लाइ त वेंदमि मां दरगाह ते लांती त छा ॼाए मां तोखे हेॾी सारी दवा लिखी थो ॾियां ॿुध पिस्ता भी खा बादामी भी खा अखरोट भी खा नेज़ा भी खा बुझ मुंहिंजो मथो न खा डॉक्टर साहब असां कंजूस टाइप माण्हू आहियूं पिस्ता बादामी न खाईंदासीं मूंखे हल्की दवा लिखी ॾे का कंजूस आहियो हा